मोरो खबर शामिल कजदी मोरो सिनेमा सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी योम शहादत छे ॾियाण ते अहले सुन्नत जे मुख़्तलिफ़ जमातुनि पारां हिकु मुतालबाती जुलूस जी सूरत में रैली कजी वई, जंहिंजी अॻवानी मौलाना सनाउल्लाह, मौलाना शफ़ीउल्लाह हैदरी, मौलाना यासीन हैदरी, मोहम्मद मदनी, मुज़फ़्फ़र फारूकी, अब्दुल क़य्यूम वारन फारूक, बिलाल आरई ऐं ॿियनि मुतालबो कयो त जीअं ॿियनि साहबा जा ख़ासि ॾियारा मल्हाया वेंदा आहिनि, अहिड़े तरह हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी योम शहादत जे ॾियाण ते आम मोकल जो ऐलान करे सरकारी तौर ॾिहाड़ो मल्हायो वञे। नतीजा दौर केर बाबा, नतीजा नौकर केर बाबा, नतीजा जानसार केर बाबा, नतीजे जान कुर्बान करण वाला केर बाबा, नतीजा शागिर्द केर बाबा, नतीजे महफिल में रहण वाला केर है, नतीजा नौकर सुबेदार के जो असां चौकीदार के जो चो जो सिद्दीक जो न है असांजो, जो फारूक जो न है असांजो, जो उस्मान जो न है वो असांजो, जो अली जो न है वो असांजो, जो अमीर मुआविया जो न है वो असांजो, जो सहाबा जो न है वो असांजो, जो कर चर्चा साहबा का